हिंगोजा में 9 महीना अॻु कवरेज करण तां 28 साफ़िन ते हिंगोजा थाणे ते सिठो मुश्ताक जतोई तरफ़ां कूड़ो केस दाख़िल कयो हुयो, जंहिंखे अॼु एटीसी कोर्ट 28 साफ़िन खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे हिंगोजा खां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मंगणे जो। जी इंसाफ़, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2023 में जेको कपां जो फ़सुलु हुयो उन में कारखानेदारनि आबादगारनि खे जेको रेट ऐं कंटे जी नाजाइज़नि ख़िलाफ़ु आबादगार एहतजाज कयो हुयो, त बि कारखाने वारनि जी मनमस्ती उहा घटी न हुई। उन करे आबादगार ऐं सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां जेको आहे सो सिटी प्रेस क्लब हिंगोजा खां सखी नासिर शाह गेट ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हुयो, जंहिं ते एसोसिएशन मुश्ताक जतोई हिंगोजा थाणे ते 28 साफ़िन ते कूड़ो केस दाख़िल कयो हुयो, जेको अॼु केस हलंदड़ हुयो। 9 महीननि खां पोइ जेको अॼु एटीसी कोर्ट उन केस में 28 साफ़िन खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट कानूनदान एडवोकेट निसार अहमद बंबरो साहब पंहिंजा दलील पेश कंदे केस खे कूड़ो करार ॾियाराए उन ते एटीसी कोर्ट जे जज साहब 28 साफ़िन खे बाइज़त बरी करे छॾियो आहे, जंहिंमें इंसाफ़ अली मंगण जो गुलाम हुसैन चांग, हाकिम जोखियो, अब्दुल जब्बार चांग, जमाल मोहम्मद खोड़ो, उल्फत सहतो, अब्दुल जब्बार सहतो, हाकिम सहतो समेत 28 साफ़िन खे अॼु कोर्ट एटीसी बाइज़त बरी करे छॾियो आहे। जी महिरबानी इंसाफ़ तफ़सीलन खां आगाह करण जे वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची